वगण में खबर ॾींदड़ वगण शहर के सुमरा मोहल्ला जे रहवासण लेडी डॉक्टर रुखसाना सुमरो जी 8वीं वर्सी सादगी से मल्हाई वई। लेडी डॉक्टर रुखसाना सुमरो के 2015 में रमजान शरीफ के 27वें रोजे ते बेदर्दी से कत्ल किया वियो हो, जेका ड्यूटी ते वापस पंहिंजे घर अची रही हुई त बेरहम कातलन केस शहीद किया। पर अॼु बि असां इंसाफ लाइ मुंतज़िर आहियूं। असांजी भेण सां इंसाफ़ कयो वञे। साल थी वियो आहे त हिन जो केस हाई कोर्ट में पियो आहे। जवाबदार आज़ाद हुन असांखे धमकी ॾियनि था, असांखे जानी माली नुक़सान आहे। उन्हनि मां असांजी भेण खे ॾींहं ॾिठे जो मारियो वियो। 2015 में जज बिना जवाब आज़ाद करे छॾियो। असां सुप्रीम कोर्ट के ऐं हाई कोर्ट के इहा ई अपील कयूं था त असांजो साल थी वियो आहे, केस उते पियो आहे। इहो असांजो पाण मुरादो नोटिस वठनि। असां सैद मुराद अली शाह ऐं बिलावल भुट्टे खां इहा ई त अपील कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।